T20 वर्ल्ड कप जो सब खां वॾो मैच अॼु पाकिस्तान ऐं भारत विच में खेॾियो वेंदो। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं न्यूयॉर्क जे क्रिकेट स्टेडियम में मुहाॾो अटाईंदियूं। पाकिस्तान ऐं भारत विच में पाकिस्तानी वक़्त मूजिबि 7:30 वॻे मैच खेॾियो वेंदो। महादंगल ॾिसण लाइ क्रिकेट जे शौक़ीननि खे वॾो इंतज़ारु। पाक भारत मैच ॾिसण लाइ ख़ासि इंतज़ाम। टीम भारत खे शिकस्त ॾेई इवेंट में शानदार कमबैक कंदी। क़ौमी क्रिकेट टीम जी सौफ़ लाइ दुआऊं। ॿ ॾींहं पहिरीं जेको थियो उनखे विसारे छॾियो आहे। हाणे नई मैच आहे। फ़ैसिला करण में फुर्ती ॾेखारणी पवंदी। न्यूयॉर्क जी विकेट ते बैटर्स खे बहादुरी ॾेखारणी पवंदी। ॿिन्ही टीम वटि सुठा रांदीगर आहिनि। क़ौमी टीम जे हेड कोच गैरी क्रिस्टन खे भारत ख़िलाफ़ बहितर कारकर्दगी जी उम्मीद। हुकूमत बजट बाबति कुछ भी नाहे ॿुधायो। पीपल्स पार्टी बजट जे ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। पीपी अॻुवान खुर्शीद शाह चवे थो हुकूमत बजट बाबति कुछ भी नाहे ॿुधायो। नई एतमाद में वरितो आयो आहे। ख़बर नाहे त नून लीग निजकारी पॉलिसी टैक्सिस ऐं तरक़ियाती प्रोग्राम ते छा करे रही आहे। इहा बि ख़बर नाहे त हुकूमत बजट पाण ठाहे रही आहे या IMF जी बजट मड़ी पई वञे। घोटकी पुलिस मीरपुर माथिले जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल केस में हिकु जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। असगर लुंड जी गिरफ़्तारी जी तस्दीक। वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल ऐं मोटरसाइकिल बि हथ। नसरुल्ला गडाणी जे क़त्ल में 3 ॼणा मुलवस। 2 फरार जवाबदारनि में बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड शामिल आहिनि। SSP घोटकी सुमेर नूर चना जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त जवाबदार अब्दुल्ला लुंड शहीद नसरुल्ला गडाणी जे क़त्ल वारे वाक़िए में सहूलतकार हो। बलोचिस्तान में मस्तूम जे इलाइक़े दहशतगर्दी ड्रो मां तशद्दुद थियल लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप 25 वरनि जे लियाकत बंगलज़ई तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे पथरनि सां क़त्ल करे लाश फिटो कयो वियो आहे। कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। कराची में घटि में घटि गर्मीपद 29 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। शहर में वधि खां वधि गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि ॾखण ओलह खां हलंदड़ हवाउनि जी रफ़्तार 22 खां 24 किलोमीटर फ़ी कलाक आहे। हवा में घिम जो तनासुब 75% आहे। राउंसी में ज़मीन जी मालिकी तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। शर बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान फायरिंग में यासीन शर मारिजी वियो। मजीद ज़ख़्मी। मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सांगी वेझो दादलू थाणे जी हद में औरत मुबैना कारहे इल्ज़ाम हेठि क़तल। ॻोठ वाहुर बुलो में मुस्मात शरीफ़ा ज़ाल गाजी बुलो खे क़तल कयो वियो। पुलिस जवाबदार गाजी बुलो ऐं मुमताज़ बुलो खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। औरत खे क़तल नाहे कयो वियो। हुन ज़हर वापरायो आहे। गिरफ़्तार जवाबदार जो मौक़िफ़। चूनको वेझो ॻोठ गाही खान चांडियो में नौजवान नारी पुरस्कार नमूने मारिजी वई। पुलिस जो चवणु आहे त 20 सालनि जी रिहाना खे गोली लॻल आहे। जांच कयूं पिया। वगण लॻ ॻोठ जाफराणी वासी नौजवान गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। चौपाई माल खे शाख मां पाणी पियारण लाइ वियल 17 वरनि जो अब्दुल रज़ाक टोटाणी गुम थी वियो। ॻोल्हा बावजूदि नौजवान जो पतो न पियो। वारसनि पारां ॻोल्हा ऐं मदद जी अपील।